नाज़रीन नवाखे आम ख़बरूं तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास ख़त्म थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन नवाखे अपडेट कयो पिया इजलास हिन वक़्तु ख़त्म थी वियो आहे। वकीलनि लाइ लायर्स प्रोटेक्शन बिल 2023 जी मंज़ूरी बिल पार्लियामेंट में पेश कयो वेंदो। वज़ीर आज़म जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां? जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास पुॼाणी ते पहुतो आहे। काबीना नाणे वारी वज़ारत जी सिफ़ारिश ते सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं आलमी इदारनि सां 15 बायोलेटरल ऐं 15 मल्टीलेटरल जेके मफ़ाहमती याददाश्तूं आहिनि उन्हनि खे एक्स पोस्ट फैक्टो जी मंज़ूरी ॾिनी आहे। वफ़ाक़ी काबीना स्टेट बैंक जी सिफ़ारिश ते SME बैंक खे वाइंडिंग कानून जी मंज़ूरी ॾिनी आहे। काबीना जी हिदायत ते वाइंडिंग दौरान बैंक जे समूरा जेके सारिफ़ आहिनि उन्हनि जे डिपार्ट्स जी हिफ़ाज़त यकीनी बनाई वेंदी। पहिरें मरहले में बैंक जा जेके समूरा सारिफ़ आहिनि उन्हनि खे 5.557 अरब रुपयनि जूं अदायगियूं कयूं वेंदियूं। वफ़ाक़ी काबीना वज़ारत दाख़िला जी सिफ़ारिश ते सऊदी हुकूमत तरफ़ां मोहम्मद वसीम असलम वल्द मोहम्मद असलम खे सऊदी अरब हवाले करण जे लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर जी सरबराही में एक्स्ट्रा एडिशनल एक्ट 1972 तहत इंक्वायरी कमेटी तश्कील ॾियण जी मंज़ूरी ॾिनी। हुकूमत पाकिस्तान जो सऊदी अरब सां मुजरिमनि जे हवाले सां जेको मुआहिदो मौजूदु आहे उन जी रोशनी में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। मोहम्मद वसीम असलम सऊदी हुकूमत खे क़त्ल केस में घुर्बल आहे। वफ़ाक़ी काबीना वज़ारत मज़हबी उमूर ऐं बैनुल मज़ाहिब हमंगी जी सिफ़ारिश ते पाकिस्तान सिख गुरुद्वारा परदेस कमेटी जी तश्कील करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। लाॻापियल कमेटी 13 रुकनी कमेटी जेका उहा सूबनि सां जेका मुशावरत कंदी। साॻे वक़्तु वफ़ाक़ी काबीना लेजिस्लेटिव केसिस जे हवाले सां 13 मार्च 2023 जे इजलास में कयल जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि जी बि मंज़ूरी ॾिनी आहे। वफ़ाक़ी काबीना इक़्तिसादी राब्ता कमेटी जा 14 मार्च ते जेका फ़ैसिला थियल आहिनि उन जी बि मंज़ूरी ॾिनी आहे। काबीना जो जेको अॼोको इजलास आहे उन में हुकूमत वफ़ाक़ी वकीलनि जो जेको तहफ़ुज़ आहे उन लाइ लायर प्रोटेक्शन बिल 2023 पार्लियामेंट में पेश करण जे लाइ मंज़ूर करे वरितो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वकीलनि जो पाकिस्तान जे आइनी इर्तिका में अहम किरदारु आहे। कपाह जे काश्तकारनि खे जेके आबादगार आहिनि उन्हनि जे फसल ते मुनाफ़ा बख़्श उन्हनि खे बनाइण लाइ 8,500 रुपया फ़ी मण इमदादी क़ीमत जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां ॿुधाई पिया घरू वज़ारत जी सिफ़ारिश ते सऊदी हुकूमत पारां मोहम्मद वसीम असलम जे गिरफ़्तारी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई। घरू वज़ारत जी सिफ़ारिश ते सऊदी हुकूमत पारां मोहम्मद वसीम असलम जे हवालगी बाबति इंक्वायरी कमेटी क़ाइमु कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास ख़त्म थी वियो आहे। अवांखे ॿुधायो त वकीलनि लाइ लायर्स प्रोटेक्शन बिल 2023 जी मंज़ूरी ॾिनी वई आहे।